आनंद अंबानी ऐं राधिका मर्चेंट जी शादीअ जूं तयारियूं। शाहरुख खान जो अहम किरदारु जामनगर पहुची वियो। आनंद अंबानी ऐं राधिका मर्चेंट शादीअ जे बंधन में ॿधजण लाइ तयार। जोड़े जी शादीअ खां अॻु वारियूं तक़रीबूं शुरू थियण वारियूं आहिनि। ताज़ो शाहरुख खान आनंद अंबानी ऐं राधिका मर्चेंट जी शादीअ खां अॻु वारनि तक़रीबुनि लाइ जामनगर वियो हो। बॉलीवुड सुपरस्टार जोड़े जी शादीअ में परफॉर्मेंस लाइ जामनगर जो दौरो कयो। गुज़िरियल ॾींहुं मुंबई रवानो थियण खां अॻु हुन जामनगर में हिकु ॾींहुं गुज़ारियो। सोशल मीडिया ते शाहरुख खान जी हिक वीडियो बि वायरल थी रही आहे, जंहिंमें अदाकार जामनगर एयरपोर्ट वेंदे नज़र अची रहियो आहे। जामनगर में हिकु ॾींहुं गुज़ारण बैदि शाहरुख खान खे एयरपोर्ट तां मुंबई वेंदे ॾिठो वियो। इन दौरान अदाकार हमेशा जीअं स्टाइलिश नज़र अची रहियो हो। वायरल वीडियो में संदसि झलक ॾिसी खेनि सुञाणणु ॾुखियो आहे, पर कैमरा ॾांहुं ॾिसण खां सवाइ शाहरुख खान जल्दीअ में एयरपोर्ट में दाख़िल थी वियो। रिलायंस इंडस्ट्रीज जे चेयरमैन मुकेश अंबानीअ जो पुटु आनंद अंबानी ऐं इनकोर हेल्थ केयर जी CEO वेरन मर्चेंट जी धीउ राधिका मर्चेंट शादीअ जे बंधन में ॿधण लाइ तयार आहिनि। जोड़े जी शादीअ खां अॻु जा फंक्शन्स 1 मार्च खां शुरू थींदा। आनंद अंबानी ऐं राधिका मर्चेंट जी शादीअ जे तयारियुनि लाइ शहर खे कुंवारजियां सिंगारो पियो वञे। गुज़िरियल साल आनंद अंबानी ऐं राधिका मर्चेंट मुंबईअ में गोलधना तक़रीब में मङणी कई हुई। गोलधना तक़रीब में मौजूद महिमाननि खे धाणा ऐं गुड़ ॾिनो वेंदो आहे। गुजराती रस्म मूजिबि गोलधना खे मङणी सम्झो वेंदो आहे।